ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 15 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त श्री बलराम जी उन भयानक वन में वञी ग्वालनि ॿालनि सां गॾु वञी फल खाइण लॻा। फलनि जे किरण जो आवाज़ ॿुधी धन्यक राक्षस, जेको गधे जी शक्ल वारो हो, सो अची श्री बलराम जी सां युद्ध करण लॻो ऐं आख़िरकार बलराम जी जे हथां मुक्त पदवी पाताई। तंहिं बाद उन राक्षस जा घणा ही साथी अची बलराम सां मल विढ़ण लॻा, लेकिन बलराम उन्हनि सभिनी खे धूल चटाए उन्हनि जी टिकट कटाए छॾी। तंहिं बाद ॿिए ॾींहुं श्री कृष्ण भॻवान ग्वालनि ॿालनि सां गॾु वन में घुमी रहिया हुआ त ग्वाल ॿाल कन्हैया खे पोयां छॾे गायनि समेत वञी जमुना नदीअ जो पाणी पीअण लॻा, जेको पी हू सभु बेहोश थी विया। श्री कृष्ण भॻवान अची ॾिसे त हू सभु मुआ पिया हुआ, छो त जमुना नदीअ में काली नांग जो ज़हर पखिड़ियल हो। श्री कृष्ण भॻवान उन्हनि सभिनी खे जीआरे बिंद्राबन ॾांहुं वठी आया। तंहिं बाद माता यशोदा खे चयाईं त अम्मा, मूंखे ख्वाबु आयो आहे त कंहिं मूंखे जमुना नदीअ में उछलाए छॾियो आहे। सभई चयो जय श्री हरि। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 16 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण भॻवान जो कालिया नांग खे जमुना मां कढणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, श्री कृष्ण इहो वीचार कयो त काली नांग जो हिते रहणु चङो न आहे, छो त आदमी ऐं पशु पखी वग़ैरह जेको हिन जो ज़हरीलो पाणी पीअंदो सो ज़रूरु मरंदो, ऐं हिते काली नांग जे रहण करे जमुना खे पाप थो लॻे। तंहिं करे उनखे हितां कढणु घुरिजे ऐं उन नांग जे ज़हर सबबु उते जो पाणी चइनि कोवनि ताईं गरम ऐं कारो रहंदो हो, जंहिं करे कंहिं बि जीव पशु पखीअ खे अहिड़ी सुमर्थी कान हुई जो उते वञी सघे। पर जेकॾहिं को भुलिजी वञी उते निकिरंदो हो त जली किरी पवंदो हो, ऐं उते को वण या ॿूटो जरी वग़ैरह बि उगी नथा सघजनि। फ़क़ति हिकिड़ो कदम जो वणु अविनाशी उन जॻहि ते हो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे स्वामी, उन जो कहिड़ो सबबु हो जो उन वण जो नास न थियो? श्री सुखदेव जी चयो, ए राजा, कंहिं ज़माने में गुरुड़ जी उन वण ते पंहिंजी वात में अमृत खणी अची वेठो हो, सो उन जे चंब मां हिकिड़ी बूंद अमृत जी उन वण ते किरी पई हुई। उन करे उहो दरख़्त आलो रहे थो ऐं काली नांग जे ज़हर जो असरु उन ते नथो थी सघे। जॾहिं श्याम सुंदर काली नांग खे कढण जो वीचार कयो, तॾहिं उन जी इच्छा अनुसार नारद मुनि कंस वटि वियो ऐं कंस ॾाढे आदर भाव सां खेसि विहारियो। तॾहिं नारद मुनि चयो, हे राजा, तूं ॾाढो उदास थो ॾिसजीं, कहिड़ो कारण आहे? इहो ॿुधी कंस हथ जोड़े चयो त हे मुनिवर, गोकुल में नंद जे घर 2 छोकिरा ॾाढा ज़बरदस्त पैदा थिया आहिनि, जिन अगासुर ऐं ॿियनि केतिरनि ई राक्षसनि खे मारे छॾियो आहे।
उन्हनि खां मूं खे पंहिंजे प्राणनि जो खुटको सदा लॻो रहे थो, तंहिं करे मां उदास रहां थो। इहे ॿई बिरज नंद कुमारा बासनि था के अवतारा, चवनि जंहिंखे बलराम कनाई, गत मत तिन जी वञे न पाई। इहो ॿुधी नारद मुनि चयो त हे राजा कंस, मां हिकिड़ो उपाउ तोखे ॿुधायां थो। तूं नंद खे कारे ज़हर जा फल मोकिलण वास्ते चवाए मोकिल। जॾहिं हू छोकिरा फल खणण वेंदा तॾहिं काली नांग उन्हनि खे डंगे छॾींदो। ईअं चई नारद मुनि हलियो वियो। तॾहिं कंस नंद खे उन साथ चवाए मोकिलियो त सुभाणे करोड़ फल कंवल जा कारे वाह मां घुराए मूं खे मोकिल, न त मां तुंहिंजो घर ॿार लुटे बिरज मां कढाए छॾींदसि ऐं तुंहिंजे पुटनि खे क़ैद कंदसि। श्री कृष्ण भॻवानु अंतर्यामी इहो सभु हाल ॼाणी उन ॾींहुं गायूं चारण न वञी शहर में ग्वाल ॿालनि सां रांदि कंदो रहियो। जॾहिं मथियूं पैगाम कंस जो नंद वटि पहुतो ऐं उन डिॼी उपनंद ऐं ॿियनि गोपनि सां इहो हाल कयो, तॾहिं सभई बिंद्राबन वासी सोच में पइजी पाण में चवण लॻा, असांखे पंहिंजे साह जो डपु कोन्हे, कंस मारे या छॾे, पर वॾो सोच इहो आहे जो श्याम ऐं बलराम खे क़ैद कंदो। को बि अहिड़ो हंधु ॾिसण में नथो अचे जिते उन्हनि ॿिन्ही खे लिकाए छॾियूं। हिकिड़े चयो त हलो हली कंस खे वेनती करियूं ऐं जेके ॾंड घुरे उहो भरे ॾियूं। अॼु ताईं कंस अहिड़ो क्रोध कॾहिं बि न कयो हो। बांहिंजे थो त राजा कंस खे कंहिं असांजे ॿिन्ही बालकनि मां डपु मालूम थो थिए, तंहिं करे असां ते अहिड़ो कोप कयो अथसि। हाणे छा करणु घुरिजे? सुखदेव जी स्वामी चवनि था, ए राजा परीक्षित, जंहिं वक़्तु नंद ऐं यशोदा ॿिन्ही उन चिंता में वेठे रुनो त अंतर्यामी श्री कृष्ण खेनि दुखी ॾिसी घरु आयो। यशोदा यकदम खेसि हिंज में खणी विर्लाप करण लॻी। तॾहिं श्याम सुंदर पुछियो त हे माता, तूं छो थी रोईं? यशोदा चयो त तूं मुंहिंजे रोवण जो सबबु पंहिंजे पीउ खां वञी पुछ। इहा ॻाल्हि ॿुधी श्याम सुंदर नंद वटि आयो। तूं मुंहिंजे रोवण जो सबबु वञी पंहिंजे पीउ खां पुछ। इहा ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर नंद बाबा वटि आयो ऐं उन खे बि उदास ऐं रोईंदो ॾिसी पुछियईं त हे बाबा, तूं एतिरो व्याकुल छो थो ॾिसिजीं? इहे वचन पंहिंजे पुट जा ॿुधी नंद चयो त ए पुट, जॾहिं खां तुंहिंजो जनमु थियो आहे तॾहिं खां कंस तुंहिंजे मारण वास्ते केतिरनि ई राक्षसनि खे मोकिलियो, पर असांजे कुल जा देवता सहाई थिया जो तुंहिंजा प्राण बार बार बची विया। पर हाणे राजा लिखियो आहे त काली वाह जा फल घुराए मोकिल, ऐं जे न मोकिलींदे त सॼे बिरज खे लुटे नास करे छॾींदसि ऐं तुंहिंजे ॿिन्ही पुटनि खे बि क़ैद करे छॾींदसि। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां बि शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।